राम पंजवाणीअ जो नाविल आहे न आहे मंघाराम मलकाणीअ जी नज़र में। हिन संसार में जिते सरासरी तौर सुख खां वधीक दुख मौजूदु आहे, उते हर को इंसान ख़ुशी ऐं शांतीअ जो ॻोल्हाउ आहे। पर दुनियावी नेमतूं हूंदे बि केतिरा इंसान मन में दुखी आहिनि ऐं ॿिए पासे संसार सुखनि बिना पिणु किन खे अंदर जो आनंद प्राप्त आहे। इहा ज़िंदगीअ जी बुशारत सलण लाइ ॿ फ़लसफ़ा मशहूरु आहिनि, हिकु विश्वास वारो ऐं ॿियो अकुल वारो। फ़लसफ़ो झूने ज़माने में जॾहिं आतंकवाद जो असरु वधीक हो, तॾहिं हुन सां गॾोगॾु दिमाग़ खां कम वठी कर्म ते बि ज़ोर ॾिनल हूंदो हो। पर हिन वैज्ञानिक युग में जड़वाद मटीरियलिज़म जो असरु अहिड़ो त वधी वियो आहे जो विश्वास, ईमान ऐं ॿियनि आत्मिक क़दरुनि खे बिना तिलांजलि ॾिनी वई आहे ऐं फ़क़ति जड़ पदार्थनि मां सुख ऐं संपत्ति पराइण जी कोशिश कई वञे थी। पर सची ख़ुशी ऐं शांती इन ॿिन्ही असूलनि जे मेलाप मां ई हासिल थी सघंदी, अकुल ऐं विश्वास जे मेलाप मां, विज्ञान ऐं ज्ञान जे मेलाप मां। हक़ीक़त निगारीअ ते ॿधल केतिरा सुहिणा नावल सिंधी साहित्य में निकिरी चुका आहिनि, जिन मां मुंहिंजी नज़र में ताज़ो निकितल लक्ष्मण साथीअ जो साहेड़ी बहितरीनु नॉवल आहे। पर आदर्शवादी नॉवलनि मां मुंहिंजे प्रीतम राम पंजवाणीअ जो आख़िरी ऐं बहितरीनु नॉवल आहे न आहे ज़िंदगीअ जे मथे फ़िलसफ़े खे मुकमल तौरु पेश करण में आसानंद मामतोरा जे मशहूरु शाइर खां बि शायदि गुव खणी वियो आहे। इहो नावल लिखियल बि अहिड़ी सिदक ऐं उत्साह विचां आहे जो पढ़ंदड़नि जी दिलियुनि में पिणु उमेद ऐं एतिक़ाद थो उभारे। हिन शक शुबा ऐं नाउमीदीअ वारे ज़माने में जॾहिं इंसान जो ईमान टुटी रहियो आहे, तॾहिं प्रोफेसर पंजवाणीअ जी आशावादी नाविल ऐन मौक़े ते कढियो आहे जॾहिं हुन जी सख़्त ज़रूरत हुई। जीअं सचल सरमस्त फ़रमायो, नाल दलील न मिलसीं दिलबर, तीअं टेनिसन बि दोहरायो त जंहिं जी सूरत नथी पसे सघिजे, तंहिंखे श्रद्धा सां ई पाए सघिबो, न साबितीअ सां। तंहिं हूंदे बि प्रोफेसर साहिब हिन विषय ते केतिरा मशहूरु पुस्तक अभ्यास करे ईश्वर जी हस्तीअ बाबति केतिरा दृष्टांत ऐं दलील पेश कया आहिनि जे असराइता आहिनि। संदसि कलम में बि संदसि ज़बान वांगुरु फ़साहत ऐं रूहानी आहे ऐं संदसि लफ़्ज़नि जी मलावत ऐं जुमिलनि जी बनावट मौज़ूअ ऐं ज़ोरदार आहे। नावल जी नायक दादा निरंजन जी चरित्र निगारीअ आला दर्जे जी आहे। हू हिकु ऊच संगीतकार ऐं शोहरत जो साहिबु हूंदे बि निमाणाई ऐं निर्मलता जो पुतलो आहे, जंहिं करे ही संदसि कला वञी वधंदी ऐं वेझंदी ऐं कमालियत हासिल कंदी। निरंजन जे मुख़्तलिफ़ हिकु भोलानाथ जो किरदारु बि कारीगरीअ सां खलकियो वियो आहे, जो पिणु संगीत आचार्य आहे। पर संदसि अहंकार ऐं ऐब जोईअ वारी मनोवृत्तीअ संदसि कला खे पूर्णता ताईं पहुचाइण खां रोकी बीठी आहे। निरंजन दादा ओचितो अखियुनि जी जोति विञाए थो वहे, पर आशा नथो हारे। मसलन संदसि पुटु बुॾी थो वञे, पर उहो ईश्वर जो भाणो सब्र सां सही थो वञे ऐं अटल विश्वास सां पंहिंजो करतब कंदो अचे। तोणे संदसि स्त्रीअ ज़ात हूंदे बि ईश्वर मां ईमान विञाए थी वहे। आख़िर में ऑपरेशन जे ज़रिए अखियुनि जो नूर मोटी थो मिलेसि। संदसि जहाज़ तूफ़ान में गर्क थियण खां बची थो वञे, संदसि पुटु बुॾण खां बची थो मोटे। पर इन्हनि वाक़िअनि ऐं हादिसनि जे बयान में किथे बि ईअं ॼाणायल कोन्हे त किरदारनि उधम ऐं तदबीर खां कमु कोन्हे वरितो ऐं फ़क़ति ईमान ऐं तक़दीर ते भाड़े हथ ॿधी वेही रहिया। नास्तिक जो मुख्य दलील इहो थींदो आहे त ईश्वर में ईमान रखणु हिकु क़िस्म जो अफ़ीम आहे, जंहिं जे नशे करे इंसान उधम ऐं जिदोजहद करण खां निस्तो थियो पवे। बेशक हिकु नाकाम आस्तिक खां हिकु कारगर नास्तिक
हिकु नाकाम आस्तिक खां हिकु कारगर नास्तिक बहितर आहे। पर जीअं अंग्रेज़ीअ में चवणी आहे त जॾहिं अकुलु ख़तमु थींदो आहे तॾहिं ईमान शुरू थींदो आहे, तीअं पंजवाणीअ साफ़ ॾेखारियो आहे त उधम पहिरीं करणु खपे ऐं पोइ विश्वास धारे शांती करे वेही रहिजे। भले कहिड़ो बि नतीजो निकिरे, कोशिशि पहिरीं करणु खपे ऐं पोइ क़िस्मत ते छॾे ॾिजे। भले कामयाबु थिजे या न, तॾहिं बि अंदर में शांती हूंदी। जॾहिं उपाउ ऐं ईमान ॿिन्हीअ खां कमु वरितलु हूंदो आहे, तॾहिं को शख़्स सम्झंदो आहे त उपाउ जो प्रताप आहे, को सम्झंदो आहे त ईमान जी करामत आहे। पर ख़ुशी ऐं शांती हासिलु करण लाइ ॿिन्हीअ जे मेलाप जी ज़रूरत आहे। पोइ भले पंहिंजी बुद्धीअ अनुसार को कीअं ख़ुशि थिए, को कीअं। आख़िर ख़ुशी ई ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। दादा निरंजन जे ऑपरेशन कामयाबु थियण खां पोइ पंजवाणी साहिब लिखे थो, आशा डॉक्टर जा थोरा थो मञिया, दादा मालिक जा महिमा पे ॻाई, अनीता कामनीअ जी प्रार्थना जो प्रताप थे सम्झियो। अजय बि चयो त संदसि दिमाग़ थे चयो विज्ञान जी करामात आहे, दिलि थे चयो साहिब जी सणाई आहे। अजय जो थोरा ॾींहं अॻु ईश्वर जो नालो ॿुधी टहिक ॾींदो हो, सो दादा जो संतोष, कामनीअ जो विश्वास ॾिसी मुंझी पियो। अॻे पक हुयसि त भॻवानु आहे ई कोन, हाणे शक जाॻियो होसि त मतां हुजे। दिलि इहा त शाहिदी ॾियण लॻी त का शक्ति आहे, को बल आहे जो इंसान खे आपदा में बि आथत बख़्शे थो। पंजवाणीअ जो ईश्वर खां पथर जी मूरत न आहे जंहिंजी अखियूं पूरे पूॼा कजे। संदसि ईश्वर हिकु निराकार लेकिन अमली शक्ति आहे, जंहिं में विश्वास रखण सां आख़िर आनंद प्राप्त थिए थो। संदसि अखरनि में हिन आलीशान नाविल जो मूल मतो आहे, विश्वास जी माना आथत, जंहिंखे आथत आहे तंहिंखे आनंद आहे, आनंद जो ॿियो नालो ईश्वर आहे।